नाजरीन, घोटकी में मच कचहरी अमुन मोहब्बत प्यार ऐं प्रीत जो पैगाम आम करण जो वचन। रात जे थधड़े पहर में घोटकी में सैयद इम्तियाज़ शाह जी ओताक ते एक मच कचहरी जो प्रोग्राम थी गुजरियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी समाजी अगवाननि मियाँ मोहम्मद आबिद, बाबर करीम महर, अब्दुल फताह महर, बशीर अहमद महर, सहाफ़ी आज़ाद महर, सारंग कलादी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मच कचहरी में अगवाननि ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी औताकुनि खे ॿीहर आबाद करण लाइ अहिड़ी मच कचहरियुनि जी सख़्त ज़रूरत आहे। हिननि चयो त अहिड़ियुनि मच कचहरियुनि में ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जो हिकु थियणु मोहब्बत जो पैगाम आहे। हिननि चयो त अॼोके नफ़्सा नफ़्सी वारे माहौल में अहिड़ियूं कचहरियूं थियणु घुरिजनि, छो त अहिड़ियुनि मच कचहरियुनि में अमुन मोहब्बत प्यार ऐं प्रीत जो दर्स मिले थो। होॾां मच कचहरी में शाइरनि सारंग कलादी ऐं ॿियनि अमुन ऐं मोहब्बत जा गीत ॻाए वेठलनि खां वाह वाह कराए छॾी, जॾहिं त मच कचहरी पिर फुटी ताईं जारी रही।